अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिटवर बाबाला मुल्क किसो एहसान भलाई नसीब बाग अकुल मसरूर शाद आबाद पान नंबर 52। अब्दुल्ला इब्न उबी उन वक्त कबीले खज़रज में सभिनी खां नमूदार ऐं सरबराह शख़्स हुयो। ओस ऐं खज़रज ॿिन्ही में सखावत ऐं शराफ़त जे बास इत्तिफ़ाक़ कयो हुयो त उनखे संदन अमीर बणाईनि। हिकु ताज उन लाइ तयारु कयो हुयो, हालांकि उनजे कबीले जो बि कोन हुयो। उन्हीअ करे इहो बास में खज़रज सां गॾु शरीक कोन थियो हुयो ऐं चयो त ओस ते तव्हांजो इल्मु आहे जॾहिं असद मदीने आयो ऐं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत जी ख़बर शाया कई त अब्दुल्ला जी बादशाही ऐं अमारात ख़तरे में पइजी वई। उन सबब जे करे उन जे ख़िलाफ़ कोशिशि करणु लॻो। असद मुसब खे चयो, मुंहिंजो मासड़ सैद बिन माज़ ओस जे रईसनि मां आहे ऐं निहायत शरीफ़ ऐं आकुल शख़्स आहे। उमरो बिन औफ़ जो कबीलो उनजो मुती आहे। अगरि इहो मुस्लमान थी वियो त असांजो मक़सदु पूरो थी वेंदो। मुसब असद सां गॾु सैद बिन माज़ जे महले में आयो ऐं हिकु खूह ते अची वेठो। जवाननि जी हिकु जमायत उन जे चोतरफ़ गॾु हुई ऐं मुसब उन्हनि खे क़ुर जो आयतूं ॿुधायूं। जॾहिं इहा ख़बर सैद बिन माज़ खे पहुती, उन सैद बिन हज़ीर खे चयो, उन जे शुरफ़ान मां हो। चयो, मूं ॿुधो आहे त असद उन मर्द कुरैशीअ सां गॾु असांजे महले में आयो आहे। असांजे नौजवाननि खे गुमराह पियो करे। वञ उनखे चयो त उन हरकत खां बाज़ अचे। जॾहिं असयद उनखे ॾिसण में आयो त असद मुसब खे चयो, हीउ मर्द बुज़ुर्ग आहे, अगरि हीउ असांजो साथी थी वञे त पोइ असीं कामयाबु आहियूं। असयद वेझो आयो त चयो, मासड़ चयो आहे त असांजे मजलिस में न अचो ऐं असांजे जवाननि खे गुमराह न करियो ऐं पंहिंजे लाइ ओसा वारनि खां ख़ौफ़ कर। मुसब चयो, थोरो वेह त पंहिंजो मामिलो तोसां बयानु करियां। अगरि मुनासिबु हुजे त मञिजांइ, न त असीं तव्हांजे महले मां हलिया वेंदासीं। असयद वेही रहियो। मुसब क़ुर जी सूरत उनखे ॿुधाई, जंहिंसां उनजे दिलि में ईमान जो नूर जलवागर थियो। असयद पुछियो, जो शख़्स हिन दीन में दाख़िल थिए थो उनखे छा करणु घुरिजे? ऐं मुसब चयो, पहिरीं गुस्ल करे ऐं पाक कपिड़ा पाईंदो ऐं कलमे शहादत ज़बान ते जारी कंदो आहे ऐं 2 रकअत निमाज़ पढ़ंदो आहे। इहो ॿुधी असद खूह में लिबास पाए लथो ऐं लिबास पातो कपिड़नि खे निचूड़े चयो, हाणे मूंखे कलमे शहादत मूंखे सेखार। पोइ उन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो इक़रार कयो, 2 रकअतूं निमाज़ पढ़ी। पोइ असद खे चयो, आउं वञा थो ऐं तुंहिंजे मासड़ खे जहिड़ी तरह बि मुमकिन थियो तदबीर ऐं कोशिशि करे तो वटि मोकिलियांसि थो। जॾहिं असद नेक अख़्तर उन सैद वटि पहुतो, परे खां ई ॾिसी चयो त सैद, इहा सूरत मालूम कोन थी थिए जेका हितां खां वञण महिल हुई। असद चयो, जेतिरो बि तदबीर मुमकिन हुयो कयो ऐं मुसब वटि वठी आयो। मुसब सूरत हामीम तंज़ील मिन रहमान रहीम सीपारो 24 सूरत हामीम सजदा। हामीम अल्लाह हर कम जी तक़दीर मुक़ररु करे छॾी आहे। ही किताब बाज़ारे रहम कंदड़ अल्लाह जे तरफ़ां आहे।
सूरत हामीम सजदे जी तिलावत कई। हेॾा मुसहब सूरत जे तिलावत खां फ़ारिग़ थियो त नूर ईमान सादत मद जे पेशानीअ में चमकण लॻो। सैद कंहिंखे संदसि घर मोकिले ॿ लिबास घुराया ऐं गुस्ल करे पाता ऐं कलमे शहादत ज़बान ते जारी कयो। वरी ॿ रकअत निमाज़ अदा कई ऐं मुसहब जो हथु झले संदसि घर वठी आयो ऐं चयो ऐलानिया तबलीग दीन करियो। ऐलानिया तबलीग दीन करियो ऐं कंहिंजी बि परवाह न करियो। पोइ सैद कबीलो बनी उमरो बिन औफ़ जे विच में अची बीह रहियो ऐं बुलंद आवाज़ में निदा कई, ऐं फ़र्ज़ंदाने उमरो बिन औफ़, तव्हां मां हर हिकु मर्द औरत बेवा जिन या मुड़ुस वारियूं पोड़ियूं हुजनि या नौजवान ऐं ॿार मूं वटि अचो, छो त अॼु जो ॾींहुं इहो ॾींहुं कोन्हे त केरु परदे में पोशीदा रहे। जॾहिं इहे सभई गॾु थिया त चयो, तव्हां माण्हू पंहिंजे वास्ते मूंखे छा सम्झो था? सभिनी हिकु ज़बान थी चयो, तव्हां असांजा बुज़ुर्ग आहियो, सरदार आहियो, तव्हांजो जेको हुकुम आहे असीं सभई अतात करण लाइ हाज़ुर आहियूं। तव्हांजे हुकुम जी इनराफ़ी कोन कंदासीं। तव्हां जेको चाहियो था इहो बयानु करियो। सैद चयो, अॼु खां तव्हां मर्द औरतूं ॿारनि खां गुफ़्तगू करणु मूं ते हराम आहे, जेसीं ताईं तव्हां हिन अमर जो इक़रार न कंदा त ख़ुदा वाहिद ॾिसंदो आहे ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदा जो रसूल आहे।